अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक तकरार ड्रामे जी ख़ास करे मुफ़्तन जो बाग के हवाले से नेक्स्ट एपिसोड जी बेहतरीन अपडेट अची चुकी है। तक दोस्तों एक बेहतरीन अपडेट दींदो हलां। छा वक्त के हाँ मूसा ए वीर बिल्कुल मारे छींदा उनके जेसी ताईं हू न बुधाइंदो तेसी ताईं वो इन के कान छींदा। छा नेक्स्ट एपिसोड में भावल वक्त के छड़ाइण में कामयाब थी वेंदो? छा नेक्स्ट एपिसोड में जो है नवाब खान जो है शेर अली के विच में कड़ो मुकाबलो हाँ थियण वारो है? बिल्कुल दोस्तों, काफ़ी सारी अपडेटूं आहिनि तव्हांजे नाम कंदासीं। इन वीडियो के आखिर ताईं ज़रूर ॾिसंदा थी सके तो शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त वक्त के सुखियो कोन छॾींदो मीर, इन के हेॾो फिरी पादर हणंदो, हेॾो फिरी ढांशा पियो हणंदो। इहो वक्त बुराई इते ई ॿधो पियो हूंदो आहे। भावल ॻोल्हे ॻोल्हे छितो थियो आहे, तव्हां ॾिठो आहे। अञा भावल ॻोल्हींदो आहे, भावल खे शक पक थी वेंदो त वो मुईर ऐं मूसा ॿधी विया आहिनि। पोइ मूसा खे ॻोल्हण जी कोशिशि कंदो भावल ऐं धमकी ॾियण जी कोशिशि कंदो, तूं जेको आहे वक्त के छॾे ॾे, वक्त तो वटि आहे, मूंखे पक ऐं शक थी वियो आहे। ऐं इहो बि उनखे शक सिजावल लाइ बि वरदो त गुलण खे हू ॿधण आया हुआ मतां, उहे त न पकड़े आहिनि वक्त के। अहिड़े हिसाब सां दोस्तों हाँ गुलण भी जो है सटका कुटका खाई सिजावल का सिद्धो वेंदो। सिजावल इन के वठी वेंदो, शेर अली जे अॻियूं पेश कंदो ऐं बकदो इहो शेर अली जे मथां ऐं हिक ॿिए खे धमकियूं ॾींदा शेर अली वारा ऐं सिजावल ऐं चवंदा जो आहे बाहि तू ॾिनी आहे। लेकिन बाद में वरी जॾहिं सिजावल मोटी वेंदो वरी गुलण के पकड़े वेंदा शेर अली जा माण्हू ऐं इन खे कुटकुंडा। पोइ शेर अली जे साम्हूं बकदो गुलण त मूं भउ खां जेको आहे ॿुधायो हुयो सिजावल जे भउ खां, मां तुंहिंजे मथां बकियो आहियां त तूं बाहि ॾिनी आहे। खोड़ सारा वाक़िया थियण वारा आहिनि दोस्तों। ॿी अपडेट ॿी वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।